अहम ख़बर कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदारनि 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदार 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोली हणी क़तल करे छॾियो। इतलाह ते पुलिस पहुची मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नूर अहमद खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो पाण खे पुलिस आॾो पेश करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। ॿिए पासे क़तल में मुलविस जवाबदार जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह तंग कंदो हो, उन करे खेसि क़तल कयो आहे। आगाह कयूं पिया कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदार 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतलाह ते पुलिस पहुची मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नूर अहमद खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो पाण खे पुलिस आॾो पेश करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। ॿिए पासे क़तल में मुलविस जवाबदार जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह तंग कंदो हो, उन करे खेसि क़तल कयो। आगाह कयूं पिया कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदार 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया नूर अहमद खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो पाण खे पुलिस आॾो पेश करे छॾियो आहे। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। ॿिए पासे क़तल में मुलविस जवाबदार जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह तंग कंदो हो, उन करे खेसि क़तल करे छॾियो आहे। कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। इन हवाले सां कढण खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शाहिद नोतियार लाइन ते मौजूद आहे। जी शाहिद, क्या तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कढण लॻो मोर शाख दह काक ॻोठ दोदो मल्लाह जो रहवासी आहे 40 साला नूर अहमद। उनखे राति देर सां जेको सो उहो गुम थी वियो हो ऐं सुबुह मज़ा उनखे जेको आहे उहो बंदूक जा जेके आहिनि उहे धक लॻल हुनजो जेको आहे लाश मिलियो आहे। ऐं जॾहिं त कुझु देरि बाद अॼु सुबुह मां कढण पुलिस जेको आहे हुन जाइ वारदात ते पहुती ऐं जेको मक़तूल हो हुनखे खणाए हुनजी जेका बाडी आहे हुनखे सिहत मर्कज़ कढण आंदो वियो आहे, जिते हुनजी जेका आहे उहो पोस्टमार्टम जारी आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको सो जवाबदार खमीसो मल्लाह जेको आहे हुन पंहिंजो पाण खे कढण थाणे ते जेको आहे पेश करे छॾियो आहे। ऐं उन ॿुधायो त हिनखे मूं बंदूक जा धक हणी क़तल कयो आहे। जवाबदार जेको आहे उनजो चवणु आहे त जेको ही नूर अहमद आहे उहो असांखे तंग कंदो हुयो, उन जे करे असां मजबूरन हिन खे क़तल कयो आहे। जी नूर अहमद मल्लाह खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो थाणे ते पेश थियो आहे। आगाह कयूं पिया नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया जवाबदार 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। नूर अहमद मल्लाह खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो थाणे ते पेश थियो आहे। नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद मल्लाह खे घरां घुराए क़तल कयो वियो आहे। कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरसरार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदार 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। नूर अहमद खे क़तल कंदड़ जवाबदार खमीसो थाणे ते पेश थियो आहे।
अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। कढण वेझो ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित पुरस्कार नमूने क़तल थी वियो आहे। जवाबदार 40 वरनि जे नूर अहमद मल्लाह खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे।